सरदार खान साहब तव्हांजी हिकिड़ी तकरीर ऐवान में ॾाढी वायरल थी। तव्हां पाण ॿुधायो त सिंध में मंशियात जेका आहे उहा तमामु वॾे पैमाने ते थिए पई। हाणे उनजे ख़िलाफ़ हिकिड़ी मुहिम जेका आहे उहा शुरू थी आहे। मंशियात ख़िलाफ़ मुहिम तव्हांखे तव्हांजे ज़िले में नज़र अचे पई या न? जेन महिल असां वटि जेका मंशियात ज़िले में सनी थुली हले थी, हिन महिल जेका ॾिसण में आयो आहे त उन ते सख़्ती हले थी पई। अवल इशू इहो आहे त असां वटि जेका मेन इशू आहे उहो आहे ॾोॾी जो फ़सुलु। उहो उन जी सीज़न में हेल फ़सुलु जीअं चवंदा आहिनि त चिड़िया चुग गई खेद, उहा फ़सुलु लही वियो। हाणे जॾहिं नए फ़सल जी तयारी आहे, हे अॻे मां जीअं तकरीर में चयो त 400-500 एकड़ या 700 एकड़ पर 4000 एकड़ जे क़रीब मुंहिंजो अंदाज़ो आहे त पोएं साल जेको थियो आहे उन ते जेका कार्रवाई NANF या इहे जेके इदारा आहिनि जंहिंजो फर्ज़ु आहे इहो करणु, उहे ईअं खणी चवां त अनसेटिस्फाइड आहे। नाले मां तरक़ी करे वेंदा। बिल्कुलु, जीअं मां तकरीर में चयो त फोटो सेशन आहे। अच्छा, ही मुहिम तव्हांखे ईअं नज़र अचे पई? न, हीअ मुहिम त हिन महिल ताणी चङी थी हले, वरी वधीक ख़बर पए।